पंजाब में इलेक्शन लाइ 21 अरब रुपया न मिलिया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पंजाब चूंडुनि लाइ न 21 अरब रुपयनि जा फंड्स ॾिना विया आहिनि ऐं न ई घुर्बल सिक्योरिटी एहलकार ॾिना विया आहिनि। पंजाब जे निगरान हुकूमत जो चवणु आहे त सिक्योरिटी लाइ सिर्फ़ 75,000 एहलकार ॾेई सघूं था। पंजाब में चूंडुनि लाइ 3 लख सिक्योरिटी एहलकारनि जी खोट आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो बनून वेझो नूरान वारे इलाइक़े में गुझे इतला ते ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। वॾे तादाद में हथियार बरामद। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द फोर्सेस खिलाफ़ कार्रवाइन ऐं शहरनि जे क़त्ल में मुलविस हुआ। IG सिंध गुलाम नबी मेमण कबीलाई तकरारनि सबब ॾोहनि में वाध जो एतराफ़ करे वरितो। संदसि चवणु आहे त असां पिकेटूं क़ाइमु करे बचाव बंद जो पुराणो निज़ाम बहाल करे रहिया आहियूं। पुलिस जी पिकेटुनि ते मुक़ररी सां ॾोह घटिजणु शुरू थिया आहिनि। फितरी तौर ते कबीलाई तकरारनि सबब ॾोह वधणु शुरू थियनि था। घोटकी, शिकारपुर ऐं सखर पुलिस खे जदीद हथियार ॾिना पिया वञनि। आला नस्ल जा कुत्ता रखिया आहिनि जेके सिक्योरिटी में मददगार साबित थींदा। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमण घोटकी जे कचे वारे इलाइक़े आंदल संतवाणी पहुतो आहे। बचाव बंद ते क़ाइमु 60 पुलिस चौकियुनि जो जाइज़ो वठण बाद तयार थियल चौकियुनि जो इफ़्तिताह कयो। IG सिंध गुलाम नबी मेमण शहीद अमानत धारे जो पुलिस पिकेट जो बि इफ़्तिताह कयो। आज़ाद कश्मीर जी हाई कोर्ट आज़ाद कश्मीर जी वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास खे नाअहल करार ॾेई छॾियो। अदालत सरदार तनवीर इलियास खे तौहीन अदालत केस में सज़ा ॿुधाई। अदालत आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे अदालत जो वक़्तु पूरो थियण ताईं सज़ा ॿुधाई ऐं खेसि कंहिं बि अवामी उहिदे लाइ नाअहल करार ॾिनो। अदालत जो नए वज़ीर आज़म लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त। कलदम तंज़ीम TTP जे अॻवाननि जी पाकिस्तान में ॿीहर आबादकारी इमरान खान ऐं संदसि हुकूमत जी हिकमत अमली हुई। इन आबादकारी खे उन वक़्त जी एस्टेब्लिशमेंट जी हिमायत हासिल हुई। दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ जो अमेरिकी मीडिया खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त इस्लामाबाद जा काबुल में हुक्मरान तालिबान अॻवाननि सां सुठा लाॻापा आहिनि पर अफ़गान तालिबान इख़्तियारियूं पाकिस्तान ते हमलनि में पंहिंजी सरज़मीन जे इस्तेमाल खे रोकण में कामयाब न थिया। TTP अॼु बि पाकिस्तान ते हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे रही आहे। इमरान खान तालिबान जो नज़रियाती तौर हामी आहे। भारत तालिबान जी अॼु बि मदद करे रहियो आहे।